हेडलाइंस मां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ हाणे अव्हांखे ॾींदासीं गड़ी खुदा बख्श खां जिते पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे अॼु चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो 67हों जनम ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। बिलावल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे फातिह ख़्वानी कई आहे। पिण गड़ी खुदा बख्श में शहीदनि जी मज़ारुनि ते बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते गुलनि जी पिण जेके आहे गुल निशावर कया आहिनि। उते बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॿिनि शहीदनि जी मज़ारनि ते बि हाज़िरी आहे। अहम ख़बर पिया अवां सां शेयर करियूं नओं देर खां जिते गड़ी खुदा बख्श भुट्टो में पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी आहे ऐं उते फातिह ख़्वानी कई आहे। इन हवाले सां असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे रिपोर्टर सलीम रज़ा सोलंकी। सलीम, ॿुधाइजो अॼु पीपल्स पार्टी जो चेयरमैन शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरण वियो संदसि अमर जी 67वीं सालगिरह जे मौक़े ते। ये अॼु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 67वीं यौम पैदाइश के मौके पर पाकिस्तान पीपल्स पार्टी और चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बेनज़ीर भुट्टो ज़ुल्फ़कार अली भुट्टो बेगम नुसरत भुट्टो मैदान से हाज़िरी भरी फातिहा ख़्वानी कई है। इन खां अलावा पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मज़ार ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मज़ार साम्हूं वेही पाक किताब जी तिलावत पिणु कई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 87वीं यौम पैदाइश जेका 13 भेरो पीपल्स पार्टी पारां गड़ी खुदा बख्श लैंड हाउस में न मल्हाई वई आहे। कोरोना वायरस जे ख़तरे सबबि जेको आहे त मज़ार जेका चेयरमैन खां मुकमल तौर ते बंदि जेकर कोई भी कारकुन या जियानो पार्टी जो मज़ार ते हाज़िरी न भरे वई आहे पंहिंजे शहीद साहिब खे बेटा पेश करे पीपल्स पार्टी जे कारकुन जेको आहे बुखारा पंहिंजी शहीद साहिब खे अॼु ते बेटा पेश नया कनि। पीपल्स चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु कारकुननि खे पंहिंजे घरनि अंदरि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह मल्हाइण जे लाइ जेका अपील कई आहे। अॼु कारकुननि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह पंहिंजे घरनि अंदरि